असांजो घिटी जो मक़सदु न माना अलॻि थींदो जॾहिं असां घिटी न मिलंदी जेसि ताईं खून वग़ैरह ईअं थींदा। असांखे जहिड़ी धमकियूं था ॾियनि था, असां इहे घर ख़ाली करियो, ईअं तव्हां वञो जिते वञी रहो। इहे भवारा ऐं भाइचो, हुन नालो तुलछो ऐं संतोष ऐं विष्णु चांडियो, इहे चारई ॼणा धमकियूं था ॾियनि था वञो जिते वञी खपे वञी रहो, असांजे घर मां निकिरो। इहो घर मुंहिंजे पीउ जो हो, मुंहिंजे पीउ ठाहियो हो, मुंहिंजे पीउ ठाहियो हो। ऐं असां रहंदा, असांखे धमकियूं था ॾियनि, चए तव्हां जा निकिरी वञो। असांजो घरु आहे ऐं डेली असांखे टार्चर था कनि ऐं मुंहिंजे ॿारनि खे कुटनि था डेली, चए न न करियो त कुटंदासूं। ॿी बि मिल्कत हुई सामारे रोड में 2 दुकान हुआ, उहो विकिणे खाई छॾियो, करोड़ रुपयनि जी प्रॉपर्टी उहो विकिणे खाई वियो। ऐं असांखे उन टाइम ख़बर कोन हुई त मूंखे कार में विझी असांखे वठी वियो हुते सामारे में रजिस्टर ऑफिस आहे हुते, हुते वठी वियो। हुते पोइ सेनूं वरितियूं, असांखां सेनूं वरितियूं, सेनूं वठी पोइ असांखे ख़बर पई कोन। कोई हा, शहर में बि हिकिड़ो दुकानु हो, जूता बाज़ार में हिकिड़ो दुकानु हो। हा, उहो विकियो त उन में मूंखे 3 लख रुपया मिलिया। उन में मुंहिंजी धीउ जी शादी कराई। घर में लड़ण जी कोशिशि इन जे करे कनि पिया त घर असांखे फॿे, इन खे कढूं, घर असांखे मिले, इन खे कढी छॾूं ॿाहिरि। ऐं घिटी जो मसइलो, असां घिटी लाइ विढ़ूं पिया, असांखे खपे घिटी खपे, हीअ चए घिटी असीं कोन ॾींदासूं, भले खपे जंहिंखे चओ घिटी तोखे अॼु ॾींदासूं न सुभाणे ॾींदासूं। घिटी असांखे ॾींदा ई कोन, कतई कोन, जंहिंखे चवणो वञी चओ, असां घिटी कोन ॾींदासूं। न, पोइ मूंखां इंसाफ़ का इंसाफ़ ई कोन थियो, न थाणे में इंसाफ़ थियो, न किथे थियो, कोई इंसाफ़ थियो ई कोन आहे। बिरादरी में बि कोन थियो आहे, इंसाफ़ थियो कोन्हे। हाणे वरी चवंदा तोखे वरी मथो फाड़ंदासूं, ईअं मायूं उन्हनि जूं ठठोलियूं बि कोन चए। हाणे डपु त असांखे डपु बीठो ई आहे, असांखे राति जो हमिलो करे सघनि था, मारी बि सघनि था। ऐं इहे घर वारनि सां, इहे तुलछो ऐं संतोष ऐं विष्णु ऐं चांडियो। लालो चंद्रा ऐं नाई घोट गुलाम मोहम्मद स्टेशन पारो आहे। असांजो मसइलो इहो आहे, मुंहिंजे मुड़ुस खे असां पहले 2-3 चकर हिन हमलो करियो। पोइ हमले खां पोइ असां माना घिटी जो असां चए भाई भले जेको ई तव्हां करो, असांखे माना घिटी अचे थी, भले 5 फुट जी हुन 2 फुट असांखे अचे थी घिटी। असांजो घिटी जो मक़सदु न माना अलॻि थींदो जॾहिं असां घिटी न मिलंदी जेसि ताईं खून वग़ैरह ईअं थींदा। जॾहिं माना असां घिटी लाइ असां मंगूं था त ई माना हमलो करे असांखे मारणु अचनि था। हिकिड़ो मुंहिंजो जेठ आहे, हिकिड़ो मुंहिंजो जेठ जो छोकिरो संतोष आहे, तुलछो आहे, हीअ चांदियो विष्णु, माना हीअ हमलो करनि था। असांखे ख़तरो आहे हिननि खां। ऐं छो अॼु माना मूंखे शादी करी 25 साल, जॾहिं आउं बुरी कोन, अॼु असां पंहिंजे हक़ लाइ लड़ूं, ऐं बुरी थी वई हिननि लाइ, पंहिंजी घिटी लाइ माना असीं लड़ूं त चए हिन जो बुरो जहिड़ो माण्हू कोन आहे हिन जो। पोइ माना असांजी घिटी जो माना ऐं माना हीअ कर्मू माना टैक्सी ड्राइवर हो, हिननि जे घर गई। मूं चयो भाउ तव्हां वॾा हो, असांजो मसइलो हल करो। त हिननि मूंखे धमकी ॾिनी, भले तूं जा, हू थाणो पियो, हू प्रेस पियो, तूं वञ। मूं चयो ऐं वई कोन्हे, वई त तव्हांजो मूं चयो सत्यानाश कंदी। हिकिड़ो कर्मू आहे न केसरे जो, हिकिड़ो भॻवानु ऐं तीसरे तूं बिरादरी मुंहिंजो भाइटो थिए थो, ऐं नियाणी आहे, तूं हल, तूं पहले घिटी जो अगरि 5 फुट हुजे त आउं कोन्ह वठां घिटी, ठीकु आहे भाउ। 12 फुट हुन मूं चयो मूंखे भले 1.5 फुट ॾे या 2 फुट ॾे, पर मुंहिंजी घिटी अचे थी। ऐं जॾहिं माना बुरी कोन हुई, जॾहिं घिटी जो माना सच जी लड़ाई लड़ा थी, हुन माना पाड़े वारा घर वारा चए तूं बुरी आहे। अॼु आउं एतिरी बुरी थी वई, माना हुनजे अखियुनि में पंहिंजो हक़ कोन थी लड़े सघां, पंहिंजी सच जी लड़ाई कोन थी करे सघां। मुंहिंजो मुताबिलो इहो आहे, माना बिरादरी असांजी माना माली बिरादरी, ऐं हुनखे गुंजाइश करां थी, मुंहिंजी अर्ज़ आहे उन्हनि खे मुंहिंजी मदद करे, मुंहिंजी घिटी मसइलो हल करे। अगरि न थींदो त असांजो माना खून हलंदो। मुंहिंजो मुड़ुस खे ख़तरो, मूंखे ख़तरो, मुंहिंजे ॿारनि खे ख़तरो। अगरि खून थी सघे थो, हुनजा ज़िमेदार असांजा घर जा ऐं माली बिरादरी हूंदी।